अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी। नवा नुकाती एजेंडा ते गौर वीचार। DGIB जी मुक़ररी। चेयरमैन वापडा जी इस्तीफ़ा जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। तवानाई सेक्टर ते ब्रीफिंग ऐं मुल्क में कणक जी सूरतहाल जो जाइज़ो वठण सां गॾु रियासती इदारनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जे बयाननि ते गौर वीचार कयो पियो वञे। गवर्नर पंजाब उमर सरफराज चीमा उहिदे तां बरतरफ़। नोटिफिकेशन जारी। उमर सरफराज चीमा खां सिक्योरिटी भी वापस वरती वई। गवर्नर हाउस में दाख़िल थियण खां रोकण लाइ पुलिस हाई अलर्ट। पुलिस जो चवणु आहे त उमर सरफराज चीमा गवर्नर हाउस आयो त खेसि दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। कैबिनेट डिवीज़न पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त गवर्नर पंजाब खे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी एडवाइस ते उहिदे तां हटायो वियो। स्पीकर पंजाब असेंबली चौधरी परवेज़ इलाही वक़्ती गवर्नर पंजाब तौर ज़िम्मेवारियूं अदा कंदो। बरतरफ़ गवर्नर उमर सरफराज चीमा कैबिनेट डिवीज़न पारां जारी कयल नोटिफिकेशन रद्द करे छॾियो। उमर सरफराज चीमा चयो आहे त गैर आइनी नोटिफिकेशन ख़िलाफ़ आइनी ऐं क़ानूनी माहिरनि सां मुशावरत बाबति हिकमत अमलीअ जो ऐलान कंदुसि। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त गवर्नर पंजाब खे शर्मनाक तरीक़े सां हटाइण जी कोशिश कई वई। इम्पोर्टेड कठपुतलियूं आइनी बहरान खे हवा ॾेई रहियूं आहिनि। पंजाब में खुलियल आइन शिकनी जो ख़ामोशी सां तमाशो ॾिठो पियो वञे। समूरियूं दस्तूरी घुर्जूं हिक पासे रखी सदर जे उहिदे जी तौहीन कई वई। आला अदालत मामले जो नज़ाकत जो नोटिस वठे। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सदारत रेफरेंस ते ॿुधणी। चीफ जस्टिस उमराता बंदियाल जी सदारत हेठि 5 रुकनी लार्जर बेंच रेफरेंस ते ॿुधणी करे रही आहे। चीफ जस्टिस उमराता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत खे आर्टिकल 63A जी तशरीह ईंदड़ नसलुनि लाइ करणी आहे। यकीन आहे त हुकूमत रेफरेंस जी अहमियत खां वाक़िफ़ हुजण सबबि रेफरेंस जी तशरीह आॾो न ईंदी। मुल्क में बिजली जी लोड शेडिंग। शहरनि जूं मतियूं मुंझाए छॾियूं। शहरनि में 12 कलाक ऐं बहिराणनि में 18 कलाक लोड शेडिंग मामूल बणिजी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बेबसी बणिजी वियो। वज़ीर आज़म जी मई महीने में लोड शेडिंग ख़त्म करण वारनि ऐलाननि ते अमल न थियो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, नवाबशाह ऐं ठटे में भी बिजली जी बदतरीन लोड शेडिंग शहरनि जा पघर कढी छॾिया। मुल्क में महांगाई जो जिन बोतल में बंद न थियो। अटो, तेल, गिह, दाल, खीर, भाॼी, मुर्गी ऐं गोश्त जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं। यूटिलिटी स्टोर्स में अटो सस्तो थींदे ई ग़ाइब थी वियो। इक़्तिसादी राब्ता कमेटी यूटिलिटी स्टोर्स में 20 किलो अटे जी क़ीमत 800 रुपया ऐं खंड जी क़ीमत 70 रुपया करण जी मंज़ूरी ॾिनी हुई। सिंधु दरिया में अञा ताईं पाणी न पहुतो। कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी जी जाइ वारी उॾामण लॻी। ज़रात, माल ऐं पीअण जे पाणी जे हासिलात लाइ शहरी दरबदर थी विया। हैदराबाद, सजावल, बदीन ऐं ठटे में वोणनि ॿियो फ़सुल मुतासिर। आबादगार जा मथे ते हथ। हैदराबाद, सखर, हिंगोरचा, करूंडी ऐं खानपुर महर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। पाणी नाहे छो भला, करबला करबला जा नारा। इस्लामाबाद हाई कोर्ट सोशल मीडिया एक्टिविस्ट खे
हिरासा करण खां रोके छॾियो। चीफ जस्टिस अतहर बिरला FIA पारां हिरासा करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत FIA साइबर क्राइम विंग खां जवाब तलब करे वरितो। ॿुधणी 31 मई ताईं मुलतवी। ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबलो। बदनाम धाड़ियल छोटू बंगलाणी ऐं हलीम बंगलाणी मारिजी विया। फायरिंग जी ॾेवट में पुलिस एहलकार चीज़ल जाफ़री समेत 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त छोटू बंगलाणी ते 5 लख रुपया इनाम रखियल हुयो। ज़ख़्मी एहलकारनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जी सदारत हेठि BRT रिथा बाबति इजलास। ट्रांसपोर्ट वारी सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमणे इजलास खे ॿुधायो त ऑरेंज लाइन रिथा जा कुझु सिविल वर्क्स बाक़ी आहिनि। रिथा जो 95% इंफ्रास्ट्रक्चर मुकमल थी वियो आहे। 20 बसुनि लाइ SIDCL खे पैसा बि ॾेई छॾिया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह मास ट्रांज़िट अथॉरिटी खे मई जे आख़िरी हफ़्ते ताईं रिथा मुकमल करण जी हिदायत करे छॾी। लखी गुलाम शाह में हथियारबंद मोबाइल फोन ड्राइवर ते सुतल चौकीदार खे अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त वारिसनि इनायत पुटु शहज़ादो सूमरो जे अगवा थियण जो इतला ॾिनो आहे। वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। Everything strange. He was right. Things just got out of hand. You break the rules. Look out! ऐं डॉक्टर स्ट्रेंज जे जादुई कहाणी ते ॿधल सीरीज़ जी नई फिल्म डॉक्टर स्ट्रेंज इन दी मल्टीवर्स ऑफ मैडनेस समूरी दुनिया में 80 अरब रुपयनि जो बिज़नेस करे वरितो।